नाज़रीन, सिंध के ॿियनि इलाइक़नि जियां आदिलपुर में भी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि खे करबला के ऋण में इस्लाम की सरबुलंदी लाइ ॾिनल अज़ीम कुर्बानी ते मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले से पेश आहे माजिद कलवड़ की ही रिपोर्ट। यज़ीदियत खिलाफ सिंध ते जंग विढ़ंदड़ करबला के शहीदन के ॾिनल अज़ीम कुर्बानी के भेटा ॾियण लाइ जो मातमी जुलूस इमाम बारगाह जाफर सादिक अलैहिस्सलाम मां बरामद थियो, जंहिंमें कानपुर मार, जरवार, मीरपुर माथिलो, गोटकी, कुआरा, लाकुलन जारी, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि जा मातमी दस्ता शामिल थिया। मातमी जुलूस पंहिंजे रूटनि खां थींदे मेन चौक ते पहुतो, जिते मोमिननि पारां ज़ंजीरनि ऐं छुरनि सां मातम कयो। उन सिलसिले में मातमी जुलूस में शरीक अज़ादारनि ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मोमिन परे परे खां ईंदा आहिनि। हीउ ज़िले इंतिज़ामिया जे हिसाब सां पूरे ज़िले जो प्रोग्राम आहे। पूरे ज़िले में एॾो को प्रोग्राम कोन थींदो आहे ऐं असां नवाज़ हुननि जी महिरबानी आहे इंतिज़ामिया जी, टाउन कमेटी वारनि जी ऐं हेल्थ वारनि जी, जेको असां वधि में ताउन कंदा आहिनि। असां ब्लड कैंप बि लॻंदी आहे, जेका असां ब्लड अदादारनि खां वठी उहा असां यतीम ॿारनि खे ऐं ग़रीब माण्हुनि खे ऐं जेके जिन खे ब्लड जी ज़रूरत आहे उहा असां फराहम कंदा आहियूं। ऐं अज़ादारी बि असांजी वधि में वधि पुरअमन हूंदी आहे ऐं असांखे कंहिं बि क़िस्म सां तकलीफ़ कोन्हे। त ही केतिरी तादाद में आहे। ही लाजवाल कुर्बानी जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला के मैदान में ॾिनी, यज़ीद मल उनके पैगाम ॾिनो, इब्न ज़ियाद के पैगाम ॾिनो त असां हुसैनी कॾहिं बि तो जहिड़े यज़ीद जी बैयत न कंदासीं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम को बैयत वठण जे लाइ मदीने में चयो वियो त मुंहिंजी बैयत कर, पर मौला हुसैन इहो जवाब उनके ॾिनो त मां हुसैन जहिड़ो तो यज़ीद जहिड़े जी बैयत न कंदो, छो जे यज़ीद मलाउन पूरे इस्लाम के ख़त्म करणु चाहे पियो। हू चए पियो त मां तव्हांखो बदिलो वठां थो बदर जो, हुनैन जो, खंदक जो, जेको मौला अली उन्हनि जिन खे मारियो हुयो, उहो चए पियो त मां अॼु हुसैन मां उहो बदिलो वठां। पर मौला हुसैन ॿुधायसि त मां तुंहिंजे अॻो झुकण वारो न, कटिजी वेंदुसि, पंहिंजा बचा वठी करबला वेंदुसि, भेणा वठी वेंदुसि, भाइर वठी वेंदुसि। उहो करबला में वियो, जंहिं लाजवाल कुर्बानी ॾिनी, उन कुर्बानी जे तव्हां ॾिसो था असां उनखे मुस्लमान मोमिन जेके रसूल ख़ुदा सां मोहबत करण वारा आहियूं, असां उनखे हिन गर्मी की शिदत में भी असां उन पुरसो ॾियूं था पिया। सालानो मरकज़ी मातमी जुलूस बर्पा कयो वियो आहे ऐं जिते चौक ते अॼु मजलिस थींदी, जिते ख़िताब करण फरमाईंदा हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन क़िबला मौलाना सैयद बुलंद अली शाह साहब जन। असां मीडिया जे तवसुल सां दोस्तनि खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त हिननि जुलूसनि जो मक़सदु कॾहिं बि कंहिंजी दिलाज़ारी करणु न आहे, बल्कि असां हिन जुलूस ज़रिए दुनिया के हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा आहियूं त जेका करबला में जेका जंग थी उहा हिकिड़ी ॿिनि शहज़ादनि जी जंग न हुई ऐं न वरी बराबरी वारी जंग हुई। इहा हिकिड़ी ज़ुल्म ऐं बरबरियत जी वारी जंग हुई, जंहिंमें हिकु तरफ़ औलाद रसूल हुई ऐं ॿिए तरफ़ हिकिड़ो अहिड़ो नुमाइंदो हुयो ऐं उन जा साथारी हुआ जेके दुनिया में ज़ुल्म वारो निज़ाम क़ाइमु करणु चाहिनि पिया। ऐं असां हिन ज़रिए हिकिड़ो दुनिया खे ॿियो बि पैगाम ॾियणु चाहियूं था पिया त रसूलुल्लाह जो हिकिड़ो जेको पैगाम आहे त मां तव्हांजे विच में ॿ शयूं छॾियूं वञा थो, हिकु अल्लाह जो किताब, ॿी मुंहिंजी अहल बैत। तव्हां इन्हनि ॿिन्ही जे दामन खे पकड़े वठो जेसीं ताईं जो ॿई हौज़े कौसर ते मूं वटि पहुचनि। ऐं असां हिन जुलूसनि जे ज़रिए, हिन मजलिसनि जे ज़रिए दुनिया में असां अहल बैत सां मोहबत ऐं क़ुरान सां मोहबत जो हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त असां सरकार जी उन हदीस ते अमल पैरा आहियूं ऐं असां जेको मवदत फिल कुर्बा जो जेको अल्लाह ऐं उनजे रसूल असां इंसान खां, हर मुस्लमान खां तक़ाज़ा कई आहे, असां हिननि जुलूसनि ज़रिए उहो पूरो कयूं था पिया। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी ॾिनल अज़ीम कुर्बानी खे वर्जायो। मजलिस बाद हिकु दो ॿीहर मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदे गौस पाक जे पिड़ ते पहुतो, जिते नेर थी वियो। कैमरामैन इरशाद अली लांगा सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदिलपुर।